अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह। अज 5वीं शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस गोठ हाजी मोहम्मद सालेह कलो में माशाअल्लाह बाद नमाज जुम्मे खां वठी जारी सारी है। काफ़ी आलिम सालिह बुजुर्ग वाइज़ करे विया आहिनि ऐं काफ़ी आलिम भलारा बुजुर्ग हस्तियों पोइते रहियल आहिनि जिन जा इंशाअल्लाह बाद नमाज मगरिब जे बयान थींदा। चूँकि मुंहिंजी भी दिल चाहे थी त 4 ॻाल्हियूं अवां साथियुनि जा अॻियां ओरजनि। भाई ही ज़िंदगी अल्लाह ताला नसीब कई आहे। हीअ ज़िंदगी यकीनन मौत जी अमानत आहे ऐं मरण को मिहणो कोन्हे। दुनिया में अहिड़ो घर कोन्हे जंहिंमां जनाज़ो न निकितो हुजे। तव्हां सां यकीनन जंहिं बि घर जी कुंडी खड़काईंदासीं या यकीनन दाह निकिरंदी त भाई ही मकान त मौजूद न पर ठाहींदड़ मकीन विचारा विया। यकीनन ही अल्लाह ताला जे तरफां जिंदगी मिलियल आहे। हीअ आरज़ी जहान आहे, ही फ़ानी जहान आहे, ही कूड़ो जहान आहे। इंसान के पतो तॾहिं पवे थो जॾहिं ज़िंदगी जी शाम थिएसि थी। इंसान के ख़बर तॾहिं पवे थी जॾहिं मथों मौत जा मारू अची पहुचनि था। जेॾी महिल इंसान हाज हारे वेहे थो ऐं कमज़ोरी हुनखे हायल थिए थी पोइ ख़बर पवे थी त काश जेकॾहिं दुनिया में कुझु करे वठां हा। मताए नाकामी कारवां जाता रहा। हाणे त टाइम ई न आहे। भा अज वक्त अथव। तौबह जो दरवाज़ो अञा खुलियल अथव। अञा कुरान करीम जहिड़ी अज़ीम दौलत मुसलमान तुंहिंजे घर में मौजूद आहे। अञा 5 वक्त आज़ान जो आवाज़ तव्हां ई असांजे कननि ते बांगा पहुचाइनि पिया। मता उहो वक्त अची वञे सिज भाई ओभर ॾांहुं न उभरी पए। जेको ओभर ॾांहुं उभरे थो ओलह ॾांहुं न उभरी पए पोइ यार टेम कोन मिलंदो। पंहिंजे रब खे राज़ी करे वठो। हिन वाइदनि जलसनि जो मक़सदु इहो आहे त हिन इंसानियत खे ख़राफ़ात मां कढिजे, गुनाहनि खां बचाइजे, बेहयाई उरियानी फहाशी बदआमाली वारी ज़िंदगी मां कढी करे जेका आज़ादाना ज़िंदगी इस्लाम ॾिनी आहे, जेका सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पाकीदा तरीक़ा आहिनि उहे असीं मुसलमान अपनाए पंहिंजी ज़िंदगी हितों जी भी बनायूं था। आख़िरत जी हमेशा वारी ज़िंदगी जेका नसीबनि में आहे उहा सुरखरू कयूं। भा इहो नसीब तॾहिं थींदो जॾहिं हिन क़ुरान करीम जी मुसलमान भा दामन वठंदासीं, पाण बि पढ़ंदासीं, पंहिंजे बच्चनि खे बि पढ़ाईंदासीं, पाण बि क़ुरान खे सम्झंदासीं, पंहिंजे बच्चनि खे बि सम्झाईंदासीं, पाण बि अमल कंदासीं, पंहिंजे बच्चनि खे बि क़ुरान जो आमिल कंदासीं। क़ुरान करीम में अल्लाह ताला मोमिन खे ईमान वारे खे मुखातिब थी चए थो ईमान वारा या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। ए ईमान वारा हीअ जिंद जान जेका 5 फुट वजूद ॾिनो त मां इहो मां अल्लाह जी तरफ़ां अमानत थई। इन सां ज़ुल्म न कजाएं, इन सां ख़यानत न कजाएं, इन वजूद ते रहम कजाएं, इन वजूद खे जहन्नम जो बल न बनाइजाएं बल्कि इन वजूद के जन्नत जो वारिस बना जाए।
ए ईमान वारा पंहिंजी हिन जिंद पंहिंजी जान ते रहम कर। इन वजूद जो ख़ैर ख़्वाह थी अल्लाह ताला मोमिन खे हिकिड़ो गाइड बुक ॾिनो आहे क़ुरान मजीद। सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाकीज़ा नूरानी तरीक़ा उन ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो त यकीनन हे वजूद जहन्नम जी बाह खां बचंदो। भाउ असांजो वजूद जहन्नम जी बाह खां तॾहिं बचंदो जॾहिं अल्लाह जे घर जो राही थींदो, अल्लाह जो चयो मञींदो, अल्लाह जो फर्मा बरदार बानो थींदो, तॾहिं हे वजूद जहन्नम जी बाह खां बचंदो। फरमाए दो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह, बेशक जिन बानन हिनन मंझां चयो जी अल्लाह। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह, हिन ईमान वारन मंझां जिन चयो असांजो रब अल्लाह हुआ। रब खे मञूं वरी रब जी मञूं, अल्लाह ते ईमान आणे खुदा पाक जी फर्मा बरदारी कयूं। सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पाकीज़ा तरीक़ा जिंदगी में जिंदा कयूं आया। दुख हुया तब जी अल्लाह, सुख हुया तब जी अल्लाह, गम मथों हुया तब जी अल्लाह। हर वेले पंहिंजे रब जी फर्मा बरदारी में जिंदगी गुजारींदा आया। कुरान तो फरमाए सुम्मस्तकामू, इस्तिकामत कयूं आया। थोड़ो ही अमल हुयो पर हमेशगी हुई, थोड़ो ही अमल हुयो पर रब करीम खे राज़ी करण मकसद हुयो। देखा मकसद न हुयो, वाह वाह मकसद न हुयो। वाह 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 त दुनिया जी हिते रहिजी वेंदी। हमेशा जेको जिंदगी में मोमिन अमल कयूं आया हा ओ अल्लाह करीम खे राज़ी करण जे लाइ कयूं आया हा। त रब तूं राज़ी थी उन खुदा करीम खे राज़ी करण जे लाइ जिंदगी में सुहिणा अमल कंदा आया। सुम्मस्तकामू, इस्तिकामत कयूं आया। अल्लाह फरमाए एड़न बानन जे लाइ ततनज़्ज़ल अलैहिमुल मलाइका, जिन मोमिनन जे जिंदगी जी शाम थींदी आहे अल्लाह करीम मलकन खे हुकुम कंदो आहे, मलको इन मोमिन बाने जे करीब त पहुचो जंहिं सॼी जिंदगी दीन सां वफ़ा कई आहे, जंहिं सॼी जिंदगी अल्लाह जे रसूल साहब जी सुन्नत खे ज़िंदा रखियो आहे, जंहिं हर वेले पंहिंजे रब जे हुकुम खे जी अल्लाह चयो आहे। हलो मलको इन वटि पहुचो। जॾहिं मलक सगोरा इन ईमान वारे वटि पहुचनि था चवनि था चे अल्लाह तखाफू वला तहज़नू, मोमिन कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ न कर। अदा ख़ौफ़ इन ॻाल्हि जो थिए थो त मरंदुमि, अकेलो थींदुमि। हे अज़ीज़ करीब मिट माइट दोस्त अहबाब सॾ सलोई वारा साथी सभु राब्ता कटिजी वेंदा। चवंदा अल्लाह तखाफू, मोमिन कंहिं क़िस्म जो ख़ौफ़ न कर। जे तूं दुनिया जे अंदरि तुंहिंजे विरूह जे लाइ, तोसां दिलजोई ॾियण जे लाइ, तोखे दिलदारी ॾियण जे लाइ हे अज़ीज़ हुया, हे दोस्त हुया, हे मिट हुया, हे औलाद हुयो, तोखे विरूह जे लाइ ये पंहिंजा अज़ीज़ करीब वेझड़ा तोखे अचे दिलदारी ॾींदा त भाउ ख़बर आहे न असां बि तोसां कठे आहियूं। मलक चवनि था अल्लाह तखाफू, मोमिन कंहिं क़िस्म जो ख़ौफ़ न कर, असां तोसां कठे आहियूं। तो उसके दिलदारी मोमिन खे ॾियनि था पिया त ख़ौफ़ इन ॻाल्हि जो थिए थो त मरण खां बाद में अंधेरी कोठी आहे, अलाए छा हाल थींदो। 5 फुट ज़मीन में हेठि जो दफ़नाईंदा, अलाए छा हाल थींदी। अज़ीज़ो हिते त दुनिया में ढिघो रसो आहे, जेको वणे सो कंदा वतऊं। हिते इंसान त बेलगाम का ख़बर ई न आहे छा मञा छा पियो चवे। हिते त इंसान दुनिया जे जंजाल में फाथल आहे, रातो ॾींहुं ख़ुदा जी नाफ़रमानी में सदरो ॿधियूं। तेज़ी सां अॼु असां जहन्नम ॾे पिया वञूं। अॼु असांजो नओं नस्ल बर्बादी जे तरफ़ पियो वञे। अॼु नओं नस्ल असांजो क़ुरान खां दूर थींदो थो वञे। अॼु असांजो नओं नस्ल सुहिणे नबी साईं जी सुन्नत खां परे थींदो थो वञे। रातो ॾींहुं यहूदियुनि जी मुस्लमानो असांजे मथां कोशिश आहे त मुस्लमाननि खे बेईमान बनायूं,
मुसलमानन के कुरान खां परे कयूं, मुसलमानन के सोने नबी साईं जी सुन्नत खां दूर कयूं। रातों डी हुनन जी कोशिश आ अरबे डॉलर खर्च करे असां के बेईमान कराने जे लाइ रातों डी यहूदी नसारा असां मुसलमानन मां जज्बे जिहाद खत्म करण ला लगा प्यान। मगर मुसलमान जिस ताईं कुरान मजीद मौजूद आ, जिस ताईं कुरान जा तालिब मौजूद हिन, ही तो असां जो कुछ भी बिगाड़े न सघंदा। छो त हिन जो मुहाफ़िज़ भी अल्लाह, हिन जे तालिबन जो मुहाफ़िज़ भी अल्लाह हुआ। तंहिंजे करे मुसलमान डोड़ी हिन कुरान करीम जी दामन वठ, पाण भी अची कुरान के पढ़, पंहिंजे बच्चन के भी पढ़ा। अज़ीज़ो मां अर्ज़ पे कयुम त अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह तख़ाफ़ू, मलक सगोरा चवंदा मोमिन कंहिं क़िस्म जो ख़ौफ़ न कर। तुंहिंजे मौत के भी अल्लाह हयात नसीब कई आ। जे तुंहिंजे विरुह जे लाइ हितां समूरनि सां तालुकात कटजनि था, अल्लाह सां ते ड्यूटी रखी आ तोखे जन्नत में पहुचाइण ताईं। अल्लाह असांखे तुंहिंजी विरुह जे लाइ, तुंहिंजी विंदर जे लाइ अल्लाह असांखे मुक़ररु कयो आ। जॾहिं मोमिन जी दिलि मां ख़ौफ़ निकिरे थो, वरी मोमिन जी दिलि में हिकिड़ी उणतुण पैदा थिए थी। उहा इहा थिए थी त चवंदा वला तहज़नू, गम थिएसि थो इन ॻाल्हि जो त यार सॼी ज़िंदगी महिनतूं कयमि, मशक़तूं कयमि, लुंडियूं लताड़ियमि, वॾियूं महिनतूं करे ये मिल्कियत ठाहियमि, हे बंगला, हे महल, हे माड़ियूं, हे गाॾियूं, हे दुनिया जूं एसियूं, हे दुनिया जो सामान गॾु कयुमि। जेॾी महिल सुख वठण जो टेम आयो आ त मथां अचे रायल निड़ीअ ते न ॾियण लाइ बीठो आ। हाणे गम में दिलि भरिजी वई आ, पियो तो दिलि में दुख करे वेठो त यार हे त जेको ज़िंदगी में ठाहियो अथमि इहो सभु परायो पियो नज़र अचे। ही जेको ज़िंदगी में अफ़सोस जा हथ मले थो वेठो त यार कमायो न मूं, महिनत मूं कई, पर कम वारस वञी ॿिया थिया। के त वीचारा एतिरा बि इंसान ज़िंदगी गुज़ारे विया जिन वीचारनि खे न धीउ न पुट, उहे वीचारा कलाला माण्हू, उन्हनि जे लाइ ज़िंदगी जी शाम थिए थी। दुख ऐं दर्द मजा चवंदा पिया यार ही हेॾी मिल्कियतूं असां वॾियूं तकलीफ़ुनि सां गॾु कई थी, नतीजो आख़िर में ही निकितो आ ही असांजे त कम ई न आई। अज़ीज़ो दुनिया में कई इंसान आहिनि जेके सॼी ज़िंदगी कमाए घणो कुझु गॾु कयूं पर पाण खे नसीबनि में न थियो। हाणे हिन वीचारे खे दिलि में अची गम वरायो त मुंहिंजे ज़िंदगी जी शाम अची पहुती आ, अॼु मुंहिंजे मौत अखियुनि सां अची ॾिठो आ, ही त मुंहिंजे हर शइ छॾणी पवंदी। चवंदा वला तहज़नू, मोमिन कंहिं क़िस्म जो गम न कर, ही जेको कुझु ॾिसी थो इहो धरिया पिया धूड़ पाईंदा, न असां खयूं था न असांजे वॾनि खयूं। वलक़द जिअतमूना फरादा, क़ुरान तो चवे जेको कुझु दुनिया में असां ठाहियो आ अज़ीज़ो इहो सभु परायो आ। वलक़द जिअतमूना फरादा, क़ुरान तो फरमाए जॾहिं मोमिन तूं अल्लाह वटि हली पेश थींदे, फरमाए तो ईअं पेश थींदे अकेले सिर। साईं कीअं फरमाए कमा ख़लक़नाकुम अव्वल मर्रा, जीअं अमर जे पेट मां पैदा कयो हो मां, सिर नंगे पेरे नंगे, हथें ख़ाली रब वटि बंदा। जॾहिं तुंहिंजी असांजी भाउ पेशी थींदी इन हालत में थींदी जब दुनिया से सिकंदर गए तो दोनों हाथ खाली थे। सिकंदर दिल करने जिंदगी जी आखिरी हसरत दुख ऐं दर्द मजा पंहिंजे अज़ीज़न करीबन पंहिंजे लवाइका यारो मुंहिंजे ज़िंदगी जी वॾे में वॾी हसरत अरमान जी ॻाल्हि ही आ, जेको कुझु ज़िंदगी में ठाहियो सभु परायो आ। पंहिंजा साथी सिर्फ़ अमल अथव, अलमाल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया। कुरान तो है दुनिया जो माल है, आलो अयाल, ये दुनिया जो देख वेख, दुनिया जी सुञाणा, ये दुनिया जो सिंगारा, बाक़ियात सालिहात। ओ मोमिना जेके तोसां साथी हुंदा, जेके तोसां गॾु हलंदा, उहे बाक़ियात सालिहात, उहे तुंहिंजा सुठा अमल थई, सुठो किरदार थई, सुठो अखलाक थई, चङायूं थई, मुसलमान आई करे वठ। अॼु वक़्तु थई तौबह जो दरवाज़ो खुलियल थई। अज़ीज़ो मां अर्ज़ पे कयुमि त क़ुरान तो फरमाए फ़रिश्ता चंदा वला तहज़नू, मोमिन कंहिं क़िस्म जो गम न कर, अबशिरू बिल जन्नह, मोमिन तुंहिंजे मौत खे भी अल्लाह हयात नसीब कई आ। तुंहिंजे जिस्म में हिकिड़ो रूह आ, रूह आहे हिकिड़ो फूकणे में हवा जेका अचानक निकिरंदी, रूह आहे इंसान जे जिस्म में आईने जो ओलड़ो जेको अचानक हटंदो, तुंहिंजो ही रूह निकिरंदो, तुंहिंजी दुनिया मां अखे बूट भी। अबशिरू बिल जन्नह, अल्लाह करीम तोला जन्नत जा 8 फाटक मोमिन तोला खोलाए छॾिया।
मुसलमान रब करीम तोखे कुरान अजीम जड़ी दौलत दिनी आ तो कुरान तो फरमाए ओ मोमिन ओ कलमे वारा तो कलमो पढ़ियो आ तो कलमे जी लज रख या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा रब फरमाए ईमान वारा पंजे जिंद पंजी जान के जहन्नम जी बाह खां बचा रब पार तो करे तो अहलीकुम नारा मोमिन पंजे अहलो अयाल के पंजे बच्चन के पंजे नस्लन के पंजी कौमन के पंजे पारेचन के जहन्नम जी बाह खां बचायो भाई असांजा औलाद असांजा नस्ल असांजा खानदान असांजो कौमो जहन्नम जी बाह खां तॾहिं बचंदियूं ओ जॾहिं हिन क़ुरान अज़ीम जी अची दामन वठंदियूं असांजा नस्ल असांजा खानदान असांजो कौमो असांजा पारेची जहन्नम जे अज़ाब खां तॾहिं बचंदा जॾहिं हिन क़ुरान के सीने सां लाहींदा अज़ीज़ो ही कुरान मजीद असां मौजूदा मुसलमानन जो हाल ही आ जो असां मौजूदा मुसलमानन हिन ठपियल कुरान के त मञो आ पर खुलियल कुरान खां जो मुसलमान बेखबर आ मुसलमान जे हिन खुलियल कुरान खां वाक़िफ़ हुजी हा तू बेनमाज न हुजी हा अॼु असां सिंध वासी ख़ुसूसन मुसलमानन जी बदकिस्मती आ जो असांजा मुसलमान जो हाल ही आ जो ॻोठनि जा ॻोठ जंहिंमें 100 घर 200 घर रहनि था पिया उन ॻोठनि में न आज़ान आ न निमाज़ पढ़ण वारो आ न साईं कुरान मजीद तालीम ॾियण वारो आ असां मुसलमान जी बदकिस्मती आहे जो अल्लाह जा घर मस्जिदूं गैर आबाद कयूंसीं असां मुसलमाननि जूं होटलूं आबाद कयूंसीं हींअर भली कंजारे जी बाज़ार में ॾिसो आज़ान अचे माण्हू 5-8 कांगरियुनि ते ॻण जेतिरा मसाईंदा होटलुनि ते कोप चांहि जे ते ईअं कलाकनि जा कलाक वेठा आहिनि अदा मुसलमान अल्लाह सां खां नाराज़ थी थो इन जे करे जो असां हिन क़ुरान मजीद असां ठपियल मञो आ असां खुलियल क़ुरान खां बेखबर आहियूं मुसलमान असांजे ठपियल क़ुरान खुलियल क़ुरान के मञूं हा त असां बेनमाज न हुजूं हा अॼु मुसलमान तोखे भांगा वीचारा आज़ान जे ज़रिए तोखे होको 5 वक्त वीचारा ॾींदे चवनि था क़ुरान तो या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाह ओ मोमिन जॾहिं तुंहिंजे कन ते आवाज़ पहुचायो वञे इज़ा नूदिया लिस्सलाह निमाज़ जे लाइ उहा 5 वक्त निमाज़ हुजे या मी यौमिल जुमा जुमे जी निमाज़ हुजे कुरान तो चए फसौ इला ज़िक्रिल्लाह मोमिन तो ते हक़ इहो आहे त अल्लाह जे नाम खे अवलियत ॾे तो ते हक़ ही आहे त रब जे नाम ते डोड़ी प ख़ुदा जे यादगीरी लाइ डोड़ी प अल्लाह जे दर ॾे कदम त खण मुसलमान जॾहिं मोमिन अल्लाह जो अकबर जो आवाज़ ॿुधे मस्जिद जो राही थिए थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था अल्लाह पाक इन मोमिन जे कदम जो एॾो त क़दरदान आहे जॾहिं मोमिन मस्जिद जे पहिरियों कदम खयो अल्लाह मलकनि खे फरमाइंदो मलक पहिरें कदम ते गुनाह माफ़ीअ जो ऐलान अथसि जॾहिं ॿियो विख खई मोमिना मस्जिद जे तरफ़ त अल्लाह मलकनि खे फरमाइंदो मलक इन ये कदम ॿिए ते अल्लाह ताला जन्नत में दर्जात बुलंदी जो ऐलान लिखोसि ही जेतिरा कदम खणंदे खणंदे मस्जिद शरीफ जो राही थी निकितो आहे मस्जिद में अची दाख़िल थिए थो अची सॼो कदम अल्लाह जे दर ते दाख़िल कंदे चवंदो अल्लाहुम्मा फ़्तह ली अबवाब व रहमतिक ए मुंहिंजा अल्लाह ए मुंहिंजा करीम रब मां मेरो आहियां मंदो आहियां गंदो आहियां करीम वरी भी तुझे ही तो बंदो आया तुझे रब करीम तू मेहर न कंदे तबो मेहरबान रब केरा बाजारा करीम जे तू बाज न कंदे तबो बाजारो केरा रब तुझे रहम जो उम्मीदवार थी मां तुझे दर ते आयो आया मां गुनाहन जा ढेर खणी तुझे दर ते आयो आया रब तू गफ़ार आई मुसा बख्श जो मामलो फरमा मुझे गुनाहन ते बख्श जो कलम फेर अल्लाहुम्मा फ़्तहली अल्लाह से मौला रहम जा दर खोल अल्लाह फरमाए दो अमल कओ मां त 24 घंटा पंजी रहमत जा फाटक हिन मोमिन ला खोले छड्या था सुभान अल्लाह नथा चो बिलींदो बाबा ॾाढा 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 चो फरमाए मलको मां रब करीम रहमत जा 24 घंटा हिन मोमिन ला दरवाजा खोले छड्या था मास मां पंहिंजे दुर्रे रहमत लिखी छॾियो आहे उदऊनी अस्तजिब लकुम
मोमिन तू सदे तमा अल्लाह जी सां जवाब दियां मोमिना तू मुखे सदे तड़िस मां रब जो नाम तो वठ अस्तजिब लकुम मां जी सां जवाब जा तू फर्श ते वेही याद कर मां करीम अर्श ते वेही याद क्या तू हिन इंसानन में वेही याद कर मां भलारी जमात नूरानी मलकन जी में तोखे याद कया तू हिक मर्तबो मु करीम के सदे दिस मां करीम अल्लाह 70 मर्तबा जी सां जवाब दिया एदे सखी करीम रब जो दर छड़े मोमिन काडे पियो वनी जरे मोमिन अल्लाह जे दर ते आयो आ मस्जिद शरीफ में कदम रखी चे तो अल्लाहुम्मा अफ्तह ली अबवाब व रहमतिक अल्लाह मुला रहमत जा दर खोल अल्लाह फरमाइंदो बंदा मु पंतो दुआ त रहमत जा 24 घंटा फाटक खोलिया हन हाने मोमिन मस्जिद शरीफ में दाखिल थियो आ हिन मोमिन के अल्लाह जो सद थियो आ हय्या अल सलाम मोमिन अच नमाज ते अज मुसलमान जो जवाब यो तो मिले भा तहां वनी पढ़ो मौली साहब साला दुआरी कजो भा सा जी दुआ अदब न ठपंदो मता सा जी दुआन जे आसरे भाऊ पान कुटाए विजो पाण ही ईंदुम होत पर आंब को जग भरी थिया हय्या अल सलाह भांगा बेचारा चवनी था प्या अच नमाज ते अज मुसलमान अल्लाह जे दर ते अचन ला तैयार नाहे मुसलमान ही 80-90 साल उम्र सा जी जिंदगी गुजरी थी वने अल्लाह जो नेमतूं खाईंदे जिंदगी जी शाम थिया मगर अल्लाह जे दर ते सजदो मुसलमान नसीबन में नाहे अल्लाह जो घर मस्जिद दर जे सामो आ आजान कन ते 5 वक्त विचारा बांगा लाउड स्पीकर ते वडे आवाज से आजान चई कनन ते आवाज पहुंचान था तो भी मुसलमान अल्लाह जे दर ते अचण ला तैयार नाहे मुसलमान खुदा जो नेमतूं खाईंदे ये जिंदगी गुजरी वया शुक्र जी तौफीक नथी मिले अज असां मुसलमान अल्लाह जा घर मस्जिदूं गेरा आबाद कयासीं अज असां मुसलमानन होटलूं वञी आबाद कयूं मुसलमान अल्लाह जो खौफ रख ये 4 ॾींहं जी जिंदगी थई चल पल जो चुटको आ इं ख्वाब थी वेंदई हंजन हिते अचणा हंजन ही ॾेह हंजन हिते अचणा हंजन ही ॾेह मौत न भरे गिचड़ियूं पिरी आया पर ॾेह वेह तनी सां वेह मथा ओचितो न उॾामी वञनी जेके गुजरल जलसे में साथी असां सां गॾु हुया अॼु उहे कब्रुनि जा राही थी विया जॾहिं हिन जलसे जो बुनियाद रखियो होसीं असांजा हाजी मोहम्मद सालिह हलो अल्लाह जन्नत में जायूं ॾियसि मरहूम मोहम्मद दाऊद केतिरनि बुज़ुर्गनि जा नाला खणा हिते हिन मस्जिद जो सिंगार हूंदा हा अॼु उहे हलिया विया हिकिड़ो ॾींहुं ईंदो असां बि वञण लाइ आहियूं इंसान भाउ पंहिंजी मस्ती में मस्तो मुदाम आहे पर इंसान खे पतो ई न आहे त मुंहिंजो कफन बाज़ार में अची चुको आहे ताज़ीदो मां अर्ज़ पे कयुमि त क़ुरान फरमाए थो ईमान वारा पंहिंजे जिंद पंहिंजी जान खे जहन्नम जी बाहि खां बचा व अहलीकुम नारा कुरान तो फरमाए मोमिन पंहिंजे आलो अयाल के पंहिंजे नस्लन के पंहिंजी क़ौमुन के पंहिंजे बच्चन के पंहिंजे पारेचन के जहन्नम जी बाहि खां बचायो भाउ असांजा नस्ल असांजा बच्चा जहन्नम जी बाहि खां तॾहिं बचंदा जॾहिं अल्लाह जा सच्चा फरमा बरदार थींदा असांजा नस्ल असांजा बच्चा जहन्नम जी बाहि खां तॾहिं बचंदा जॾहिं नबवी तरीक़ा जिंदगी में जिंदा कंदा मुसलमान जहन्नम जी बाहि का मामूली बाहि नाहे जहन्नम जी बाहि जो ॿारनि को अॼोको त ॿारियल नाहे जहन्नम जी बाहि जो ॿारनि को अॼोको त अर्ज़ु कयुमि त ॿारियल नाहे जहन्नम जी बाहि तॾहिं खां वठी ॿरियल आहे जॾहिं खां इहा काइनात अल्लाह जोड़ी आहे क़ुरान करीम में ये मंज़र लिखिया पिया अथव मुसलमान खोले कुरान मजीद के पढ़ी ॾिसो कुरान मजीद में अल्लाह फरमाए तो क़यामत जे ॾींहुं मुजरिमनि खे जहन्नमिन के जेॾी महिल जहन्नम जे करीब आंदो वेंदो जहन्नम जे साम्हूं आंदो वेंदो जहन्नम हूंदो त दूर लखे किलोमीटर जे असां खां सिज दूर आहे
मगर इन सिज जी तपश ऐं गर्मी खां असां पंहिंजे बचा ॻोल्हियूं था पिया। छा मुसलमान तूं जहन्नम जे अज़ाब खां जहन्नम जी गर्मी छा तोखां निकिरी वई दिलि मां खौफ खुदा जो निकिरी हुई? छा जहन्नम जी बाह का मामूली बाह आ तुंहिंजी दिलि मां शायदि अल्लाह जो खौफ निकिरी वियो आहे? मुसलमान सिज जे साम्हूं हिकु घंटो नथो बीह सघी। छा जहन्नम जी बाह जे लाइ हिन वजूद खे छा तयारु कयो अथई? खुदा जो खौफ कर, हिन वजूद ते रहम कर। रब क़ुरान में पार तो करे त मोमिन हिन वजूद ते रहम कर। क़ुरान तो चवंदा रब्बना अबसरना वसमअना फरजना नामल सालिहा इन्ना मुकिनून। ए मुंहिंजा करीम अल्लाह रब्बना अबसरना चवंदा असांजा रब असां जहन्नम जो अज़ाब पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। असां जहन्नम जो साईं तौ ऐं तपश असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। जहन्नम जा वसमअना चीखाट ऐं आवाज़ हेबतनाक आवाज़ अल्लाह असां पंहिंजे कननि सां ॿुधा आहिनि। अल्लाह असांखे दिलि में यकीन अची वियो आहे। हाणे असांखे दुनिया में मोटा असां आमिल थींदासीं, नेक अमल करे ईंदासीं, सालिह अमल करे ईंदासीं, निमाज़ी थींदासीं, क़ुरान जा तालिब थींदासीं, सुने नबी जी सुन्नत के जिंदगी में जिंदा कंदासीं। रब असांखे हिकु दफ़ो दुनिया में मोटा। अल्लाह ताला मलकनि खे फरमाईंदो मलको पुछो त हिन बंदन खां अलम यातिकुम नज़ीर ॿियो ख़बर तव्हां वटि ॾियारींदड़ आया हा कि न आया हा? तव्हां वटि आलिम सालिह बुज़ुर्ग तबलीग वारा दावत ॾियण वारा दावत इल्लाह जो पैगाम खणी अचण वारा आया हा कि न आया हा? अलम यातिकुम नज़ीर ॿियो ख़बर तव्हां वटि ॾियारींदड़ आया कि न आया? अलम यातिकुम नज़ीर तव्हां वटि क़ुरान पढ़तो हो कि न? क़ुरान तो फरमाए पाण चवंदा कालू भला हाओ से असां वटि आया हा कद जाअना नज़ीर वाक़ई असां वटि क़ुरान हुयो पर अल्लाह से असांजी वमताए नाकामी कारवां जाता रहा। असांजी बदकिस्मती ही हुई जो असां ठपियल क़ुरान त मञो हो मगर खुलियल क़ुरान खां असां मुसलमान गाफ़िल हुयासीं। ठपियल क़ुरान ते असांजो ईमान हुयो मगर खुलियल क़ुरान ते असां शायदि कोन मञीदासीं। मुसलमान जे खुलियल क़ुरान खे मञी हा तूं बेनिमाज़ न हुजी हा। मुसलमान जे तूं खुलियल क़ुरान खे मञी हा त ज़कात जो इनकारी न हुजी हा। वञी साईं उते फारम जमा कराईंदा चवंदा सुन्नी न आहियूं। मुसलमान जे तूं खुलियल क़ुरान खे मञी हा त रमज़ान शरीफ़ जा रोज़ा कज़ा न करी हा। मुसलमान जे तूं खुलियल क़ुरान खे मञी हा त हज बैतुल्लाह जो पांडीअड़ो थी हा। जे तूं खुलियल क़ुरान खे मञी हा त कंहिंसां ज़ुल्म ज़्यादती न करी हा। जे तूं खुलियल क़ुरान मजीद खे मञी हा त साईं कंहिंजा बच्चा न चिखाई हा। हिकु साईं मोटर साइकिल जे लाइ कंहिंजे वञी निड़ ते वञी पिस्टल रखी हुनखे गोली न हणी हा। जे तूं खुलियल क़ुरान खे मञी हा त ॿिए जे पेट में छुरो हणी ॿिए जा बच्चा न चिखाई हा। जे तूं खुलियल क़ुरान खे मञी हा त कूड़ न ॻाल्हाई हा। जे तूं खुलियल क़ुरान खे मञी हा अॼु त मुसलमान ई कूड़नि जी दुनिया भरिजी वई आहे। अॻे कूड़ हुयो हाणे बि आहे पर हाणे त कूड़नि जी दुनिया भरिजी वई आहे। जाॾे ॾिसो कूड़ आहे, जाॾे ॾिसो ज़िना आम आहे, ज़ुल्म आम आहे, शराब आम आहे, जुआ आम आहे, नओं नस्ल जी बर्बादी आम आहे। अॼु असांजो नओं नस्ल त बर्बादी जे तरफ़ पियो वञे। अॼु असांजो नओं नस्ल आउट ऑफ कंट्रोल थींदो थो वञे पियो। अॼु असांजो नओं नस्ल खे मोबाइल बर्बाद करे छॾियो आहे। अॼु असां नए नस्ल जे हथ में मोबाइलियूं ॾिनियूंसीं। हींअर तुंहिंजे हथ मां तुंहिंजे कंट्रोल मां औलाद निकिरंदो थो वञे। हिक जो जवाब ॿियो पियो थो मिले। मुसलमान असांजी बर्बादी शुरूआत थी चुकी अथव त जेकॾहिं मुसलमान अखियूं पटियो पाण बि क़ुरान खे पढ़ो पंहिंजे बच्चनि खे बि पढ़ायो पाण बि क़ुरान खे पढ़ो पंहिंजे नस्लनि पंहिंजी क़ौमुनि खे बि जहन्नम खां बचायो त क़ुरान तो फरमाए पाण चवंदासीं कद जाना नज़ीर आओ साईं असां वटि वाक़ई आलिम बि आया हा बेजारींदड़ बि आया हा हक़ जा आलिम बि आया हा पर साईं असां कूड़ो सम्झोसीं चयोसीं अल्लाह जे तरफ़ां का शइ लथी न आहे। मिड़ई हे मौलवी था पिया जहन्नम दड़को बिश्त दिलासो। हे मिड़ई मौलवियुनि जा वाइदनि छाजो जहन्नम छाजी जन्नत मरंदासीं पोइ ॾिसंदासीं भाउ मरण खां पोइ कहिड़ा तूं फाड़ा मारींदे। अॼु वक़्तु थई तौबह जो दरवाज़ो खुलियल थई। अॼु वक़्तु थई रब जी रहमत सॾई थी पई। अॼु वक़्तु थई हक़ जा आलिम आया थई। अॼु वक़्तु थई सालिह आया
आया थई बुजुर्ग कुरान बुधाण वारा आया थई मुसलमान अचे कुरान के पान भी पढ़ पंहिंजे बच्चन के भी पढ़ा पान भी कुरान के समझ पंहिंजे बच्चन के भी समझा कुरान करीम जो जेके आयतूं तिलावत कयूं हम उन आयतुन में भी अल्लाह पाक ईमान वारन के मोमिनन के चवे थो ओ मोमिनो तव्हां त कुरान मजीद जा तालिब थियो तव्हां त कुरान मजीद जी दामन वठो अल्लाह फरमाए थो इन्नल लज़ीना बेशक उहे शख्स ला यरजून लिकाना जेके नथा उम्मीद रखन मां रब सां मुलाकात जी यानी इहो यकीन थियो तन त मरी मिट्टी सां मिट्टी थी वेंदासीं मरदासीं पोइ ॾिसंदासीं फरमाए नथा उम्मीद रखन मां रब सां मुलाकात जी चवंदा जेके मरी आहिनि जेके मोटिया आहिनि छा बाबा ॾिसंदासीं पोइ उते खणी मुंहुं ॾींदासीं अबा जाड़ी जग से असां बि खणी लोक सां गॾु हूंदासीं क़ुरान तो फरमाए चवंदा इन्नल लज़ीना ला यरजून लिकाना बेशक उहे शख्स जेके नथा उम्मीद कनि मां मुलाकात जी वतमन्हा वरज़ू बिल हयात दुनिया पसंद कयूं दुनिया जी हयाती के वतमन्नु बिहा एडो तो दुनिया में मुतमइन थी विया जो अल्लाह जी आयतुन का गाफिल थिया एतरो तो दुनिया में महव मस्त थी विया दुनिया जे हासिल करण ला अल्लाह जा बागी थी बीठा जहन्नम दे जोरी भजंदा पे वया वतमन्नु बिहा सब कुछ दुनिया के समझो त बाबा जेको कुछ आ गडु करणो आहे त गडु करे वठो जेको कुछ गडु करणो आहे त ठाहे वठो अगते आहे छा पोड़ सदा थी जेको थियो वतमन्नु बिहा एडो तो मुतमिन थिया फरमाए महबूबन वल्लज़ीन हम अन आयातिना गाफिलून ये उहे माण्हू जेके मां अल्लाह जे आयतुन खां गाफिल आहिनि मुसलमान अज मुसलमान कुरान जे आयतुन खां गाफिल आ बेखबर आ कुरान तो फरमाए क़यामत जे चवंदा इन्नल लज़ीन बेशक उहे शख्स जेके कुरान तो फरमाए क़यामत जे ॾींहुं चवंदा है जो काश लौ कुन्ना नस्मउ औ नाकिलु मा कुन्ना फी असाबिस सईर है जो काश कुरान मजीद ॿुधऊं हा कुरान मजीद के समझऊं हा कुरान मजीद जा आमिल थियूं हा त जहन्नम ई न बणजऊं हा मुसलमान ॿुध ॾींदी आ सुध हिन कुरान मजीद के ॿुधो हिन कुरान मजीद के समझो सुने नबी जी सुन्नत के ॿुधी समझी करे आमिल बणजी वञो तंहिंजे करे कुरान फरमाए थो वल्लज़ीन हम अन आयातिना गाफिलून इहे उहे माण्हू हुया जेके रब जी आयतुनि खां गाफिल हुया उलाइका मअवाहुमुन नार इन जे करे इहो टिकाणो बणनि जहन्नम जी बाह बिमा कानू यक्सिबून जॾहिं कुरान खां गाफिल थिया त बुछड़ान जे सैलाब में लुढ़ी विया गुनाह के गुनाह ही न समझण लगा अज मुसलमान असांजो भाउ गुनाह के गुनाह ही नथो समझे कलमे पढ़ंदड़ जे गुनाह के गुनाह समझे हाँ त व्याज न खाए हाँ जे गुनाह के गुनाह न समझे हाँ त मुसलमान के कत्ल न करे हाँ जे गुनाह के गुनाह समझे हाँ त जिना जे यानी सैलाब में न लुड़े हाँ गुनाह के गुनाह समझे हाँ त कसा जुल्म ज्यादती ॿिया जे बच्चा न चिखाए हाँ पर मुसलमान इन जे करे जो फरमाए बिमा कानू यक्सिबून इन करे जेको कमायूं इन जे करे जहन्नमी बणजी आ मुसलमान तू अची कुरान जी दामन वठ पंहिंजे वजूद ते रहम कर पंहिंजे वजूद के जहन्नम जी बाहि खां बचा भाउ असांजा वजूद जहन्नम खां वरी बर्द कयूं थो वञा तॾहिं बचंदा जॾहिं कुरान जी दामन वठंदा मुसलमान इन कुरान के पढ़ पंहिंजे बच्चन के भी पढ़ा पंहिंजे नसुलन के भी पढ़ा पंहिंजे ओड़े पाड़े के भी पढ़ा भा तुंहिंजी दुनिया इहा कम जी अथई जेको टको पैसो हिन दीन जे कम में ख़र्च थियई न इहो कम जो अथई पोयां जेको असां औलाद लाइ गॾु करे छॾियूं था वञूं त पोयनि जो हाल ॾिसो था पिया उहे जाठा था हणनि जो सॼी ज़िंदगी जी मूड़ी कमाई थियल हिक धक में चट इहो हाल लॻो पियो आहे भाउ पंहिंजा नेक अमल करे वठो सालिहा अमल करे वठो निमाज़ी बणिजी वञो पंहिंजे बच्चनि खे निमाज़ी बनायो पंहिंजी क़ौमुनि खे निमाज़ी बनायो तव्हां असांजी महिनत असांजे नबी साईं जो हिकिड़ो उम्मती जहन्नम खां बची पियो न भाउ निजात यकीन ॼाणो निजात